दिल जी मोहब्बत सां सलाह सुनो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बरकत ईमान वाली महफिल अल्लाह पाक जा लखें करोड़ एहसान जैसा ही तमाशा नबल वाली महफिल में बयान की तौफीक अता फरमाई। माशरुआत क्या तो रब कई मुझे मिठे हमद सां दोस्त जेके माने का फारिग ओए चवन सुभान अल्लाह। कुछ मानी खाएं तो उन्हें तो मयार ना है जो सुभान चवन तो ठीक है न चवन तो बाकी जेके फारिग हैं ओए जागी कर चो सुभान अल्लाह। शुरुआत रब कई मुझे मिठे हमद सां छा न तो आहे दिनो ना शुक्र मिठा रब कियां थियो। छा न तो आहे दिनो ना शुक्र मिठा रब कियां थियो। ना शुक्र मिठा रब कियां थियो। लख थोड़ा पया तुहें जा मञो। छा न तो आहे दिनो ना शुक्र मिठा रब कियां थियो। छा न तो आहे दिनो ना शुक्र मिठा रब कियां थियो। ना शुक्र मिठा रब कियां थियो। लख थोड़ा पया तुहें जा मञो। छा न तो आहे दिनो ना शुक्र मिठा रब कियां थियो। छा न तो आहे दिनो ना शुक्र मिठा रब कियां थियो। इंसान तो कयो धणी हिया तुझी अता ॾाढी वणी। इंसान तो कयो धणी हिया तुझी अता ॾाढी वणी। कलमो वरी अता कयो हिन तुझी अता ते छा लिखूं। कलमो वरी अता कयो हिन तुझी अता ते छा लिखूं। हिन तुझी अता ते छा लिखूं। लख थोड़ा पया तुहें जा मञो। छा न तो आहे दिनो ना शुक्र मिठा रब कियां थियो। छा न तो आहे दिनो ना शुक्र मिठा रब कियां थियो। जंहिंजा नबी बि मुक़्तदी असीं उन जा थियासीं उम्मती। मानी खाधा हाने तो बाबा से बुलंद सा चो न सुभान अल्लाह। जंहिंजा नबी बि मुक़्तदी असीं उन जा थियासीं उम्मती। थोरो वॾो इहो कयो। थोरो वॾो इहो कयो। इहो थोरो कीअं लाहे सघूं। छा न तो आहे दिनो ना शुक्र मिठा रब कियां थियो। क़ुरान सारो नूर आ ऐं रहमत सां भरे पूरो आ। क़ुरान सारो नूर आ ऐं रहमत सां भरे पूरो आ। तंहिंजो सचो आ हर अखर अखियुनि ते
थार खऊं छा छा न तू आहे ॾिनो ना शुक्र में थार कीअं थियो ओ छा छा न तू आहे ॾिनो ना शुक्र में थार कीअं थियो सिद दे ख़ुदा ही रोशनी ऐं चंद्र चिटे जी चांदनी तारन जे साईं नूर में इंसान जा फ़ाइदा ॾिसो छा छा न तो आहे ॾिनो ना शुक्र में थार कीअं थियो ना शुक्र में थार कीअं थियो लख थोरा पया तुहिं जा मञो छा छा न तो आहे ॾिनो ना शुक्र में थार कीअं थियो।